सॉफ्ट सीरियल ड्रामो तकरार अचण वारी किस्त जेको दोस्तों हाणे नेक्स्ट एपिसोड ईंदी इन जी तव्हांखे पूरी तफ़सील ॾींदा हलूं। छा अचण वारी किस्त में वाकई हाणे शेर अली जेल मां छुटी सिजावल जो ख़ात्मो कंदो? छा अचण वारी किस्त में सिजावल ख़ान भावल जो ठाह करण में कामयाब थी वेंदो, या वरी मूसा वारा छुटी ईंदा त इहो ठाह अञा बर्बाद थी वेंदो, या इन्हनि सभिनी जो ठाह गॾु सिजावल ख़ान कराए छॾींदो? दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसंदा हलूं था पंहिंजी कहानी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिठो सिजावल ख़ान शेर अली हिक ॿिए खे ॾाढियूं धमकियूं धमकाए ॾेई ऐं हिक ॿिए जे मथां प्रेशर ॾिनो, लेकिन तव्हांखे छा थो लॻे सवा शेर केरु आहे, शेर केरु आहे? दोस्तों हिन टाइम शेर अली खे थोरो घटि ॾेखारियो वञे थो ऐं सिजावल खे सवा शेर ॾेखारियो वञे थो ड्रामे में, लेकिन हालांकि शेर अली आहे उन खे वधीक ॾेखारियो वञे आहे, लेकिन जंहिं डायलॉग लिखिया आहिनि उन जे हिसाब सां त सिजावल खे मथे जेको आहे बीहारियो वियो आहे ड्रामे में। लेकिन अचण वारी किस्त में दोस्तों इहो ॾिसंदो तव्हां हिकु ॿ टे किस्तनि ताईं जेल में ई हूंदो शेर अली, पोइ हुतां छुटंदो त वरी सिजावल जो ख़ैरु न हूंदो। बाक़ी सिजावल हाणे ख़ुशी ख़ुशी मोटी वेंदो ऐं कोशिशि कंदो त भावल सां ठाह कराए विझां। भावल वारा बि लटा शटा पाए उतां ते वेंदा ऐं मीर बि ईंदो ऐं कोशिशि कंदो वक़्त ते इन ठाह खे विञाए छॾियां, ऐं सिजावल जी इहा कोशिशि हूंदी त मां इन ॿिन्ही धुरनि खे ठाहे छॾियां। ऐं ॿ टे किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त मूसा ऐं दरिया ख़ान वारा बि निकिरी ईंदा दोस्तों। ऐं जल्द तव्हां इहो बि ॾिसंदो त मूमल जी बि शादी ॾेखारियो वेंदो त मूसा तां थी रही आहे। अहिड़े हिसाब जूं ख़बरूं तव्हांजे साम्हूं अचण वारियूं आहिनि। उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।